अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه الكريم وخطابه المبين أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم بارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه سلموا يا قوم بل صلوا على الصدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين درود شريف بلند آواز اللهم صل وسلم بارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه नहायती वाजिबुल एहतराम मशाइख़ उज़ाम
आई उलमाए किराम, बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ो, दोस्तो, अवां प्यारी जमात जे आॾो मूं गुनाहगार अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालहू जे पाक कलाम क़ुरान मजीद मां हिकिड़ी आयत सगोरी तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में इंशाअल्लाहुल अज़ीज़ ॿ टे गुज़ारिशूं पेश कंदुसि। मूंखे दुआ कयो त अल्लाह ताला शाल पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे तुफ़ैल हक़ ऐं सच बयान करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां पोइ इहा बि दुआ कयो त अल्लाह साईं तव्हांखे असांखे सभिनी ॿुधण वारनि खे शाल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। सभ खां पहिरियां कोशिश कयो आयत करीमा जे माना खे सम्झो। अल्लाह जे क़ुरान पाक छा फरमायो आहे, उन ते जॾहिं तव्हीं असीं गौर कंदासूं इंशाअल्लाहुल अज़ीज़ तव्हांजा असांजा मक़सद हल थी वेंदा। आउं तव्हांजे आॾो आयत करीमा जी अॻ में माना ॿुधाईंदुसि, तर्जुमो, उन खां पोइ उन जी तशरीह। तव्हां आयत जी माना ॿुधो, इन खां अव्वल तव्हांखे गुज़ारिश आहे त बुलंद आवाज़ सां मुहबत सां वॾे शौक़ ऐं ज़ौक़ सां मुंहिंजे महबूब करीम ते दुरूद पढ़ो त तव्हांखे आयत जी माना ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह से फरमायो, कुल याने ऐ मुंहिंजा हबीब तूं फरमाए, पंहिंजे उम्मत खे चओ, इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, जेकॾहिं तव्हां अल्लाह पाक सां मुहबत चाहियो था, अल्लाह जी रज़ा ॻोल्हियो था, रब जी महिरबानीअ जा ख़्वाहान आहियो, अवां जी तलबा तड़पा तव्हांखे सोच ऐं फ़िक्र आहे त जेकर रब करीम असां ते राज़ी थी पवे अचो त मां तव्हांखे दॻु ॾसां। मुंहिंजा हबीबनि खे चओ, इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, जेकॾहिं तव्हां अल्लाह साईं सां मुहबत करणु चाहियो था त मूंखे अल्लाह चयो आहे, मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां त फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह, मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कयो, मुंहिंजे कढ लॻी पओ त रब करीम वरी तव्हां सां मुहबत फरमाईंदो। अॻ में अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला फरमायो त अॻ में तव्हांखे तलबा, इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, जेकॾहिं तव्हां अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालू सां तव्हां मुहबत करणु चाहियो था त पोइ अल्लाह साईं मां मुहम्मद करीम खे ॾस ॾिनो आहे त तूं पंहिंजे उम्मत खे हुक्म फरमाए, फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह, अवां मुंहिंजी इताअत ऐं फर्मा बरदारी कयो, मुंहिंजे कढ लॻी पओ, अॻ में तव्हां पे ख़ुदा सां मुहबत कई पर मुंहिंजे ताबेदारीअ खां पोइ रब वरी तव्हां सां मुहबत कंदो। केरु आहे उहो जेको चवे त मूं ते रब राज़ी न थिए? मां सम्झां थो हर मुस्लमान चवंदो रब राज़ी हुजे।
नंढो हुजे वॾो हुजे अमीर हुजे गरीब हुजे नेक हुजे गुनहगार हुजे पर मुंहिंजा अदा सभिनी खे अल्लाह पाक जे रज़ा जी ज़रूरत आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात जी रज़ा जो सभु को ख़्वाहान हूंदो आहे ऐं जेकॾहिं ख़ुदा ताला जी रज़ा मिली पवे ऐं रब कंहिं ते राज़ी थी पवे त बाने जा बेड़ा पार थी वेंदा। इन खां वधीक ॿी कहिड़ी शइ जो रब राज़ी थिए। मलहुल मौला फलहुल कुल जंहिंजो रब त तव्हांजो सभु। ऐं आसान तरीक़ो असल में ॻाल्हि छा हुई ऐं थोरो पसे मंज़र में हलियो वञा त तव्हांखे चङी तरह ॻाल्हि सम्झ में अचे। हिन आयत जे नाज़िल थियण खां अॻु में मके जा मुशरिक बुतनि जा पूजारी लात ऐं मनात खे सजदे करण वारा हथ सां मूर्तियूं ठाहे उनखे सजदन करण वारा अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलाम उनखे फरमायो तव्हां त चरिया आहियो चरिया। जंहिं शइ खे पाण था ठाहियो उहा मुहताज आहे जेका हथ सां ठहंदी आहे उहा फना शइ आहे ऐं उहा अल्लाह नथी थी सघे। न को इबादत जे लाइक़ु आहे न सजदे जे लाइक़ु आहे। न को तव्हांखे कमु ॾींदी न को तव्हांजी मुश्किल आसान कंदी। अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू हय्या क़य्यूमा बाकिया उनखे फना आहे कान न उनखे निंड ईंदी आहे न थक थींदो आहे न उजला की ईंदी आहे। ओ सदाई जहिड़ो रब्बुल आलमीन आहे। अवां उन्ही रब खे छॾे तव्हां बुतनि खे छो था पूॼो। इल्म जा तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो त वरी काफ़रनि जवाब ॾिनो ओ अल्लाह क़ुरान में बयान कयो। महबूसी फरमाए चरिया थिया हो छा हथ सां ठाहियो वरी हथ वारी शइ जी पूॼा कयो। हुन वर्दी ॾिनी उन वर्दीअ खे अल्लाह जे क़ुरान बयान कयो। मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा। असां इन्हनि जी पूॼा इन्हीअ जे करे कंदा आहियूं असां इन्हनि जी इबादत इन्हीअ जे करे कंदा आहियूं या मूर्तियूं लात मनात उज़्ज़ा वुद हुबल जेके भी बुत आहिनि असां उनखे सजदा कंदा आहियूं इबादत कंदा आहियूं। उन में असांजो मतिलबु कहिड़ो आहे इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाह। इहे बुत असांखे अल्लाह ॾे वेझो कंदा। छा कंदा अल्लाह ॾे ॾाढे चओ त पोइ मां अॻिते हलां जोर सां केरु वेझो कंदा। हाणे हिकिड़ी ॻाल्हि त साबित थी वई न त पूॼारी हुया बुतनि जा पर तालिब हुआ अल्लाह जा। कंहिंजा तालिब हुआ मा नअबुदुहुम असां इन्हनि जी पूॼा कोन था कयूं इल्ला मगर इन्हीअ जे लाइ लियुक़र्रिबूना इलल्लाह। इन्हीअ जे वास्ते असां इनजी पूॼा कंदा आहियूं त इहे असांखे अल्लाह ॾे वेझो कंदा। ओ भंगू भेण जा मुस्लमान मता तूं ईअं सम्झी त इहे मुशरिक ख़ुदा जा मुनकिर हा। मता ईअं चवीं त ख़ुदा जे वजूद खे कोन मञींदा हा। मता चवीं त रब जी रज़ा कोन चाहींदा हा। मता चवीं त रब करीम खां फिरल हा। न हिन आयत मां साबित थो थिए त बुतनि जा पूॼारी बि पोइ तरीक़ो हुन अख़्तियार कयो हो त बुत असांखे अल्लाह ॾे वेझो कंदा पर उन्हनि जे दिलि में बि अल्लाह हुयो। अल्लाह खे मञींदा हा अल्लाह जा इनकारी कोन हा रब करीम जी ॻोल्हा में हुया पर अल्लाह ताला जे हबीब पाक खे अल्लाह चयो त इन्हनि खे चओ इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह। तव्हां था चओ त इहे बुत मूंखे अल्लाह ॾे वेझो कंदा। न न इहे तव्हां अल्लाह खे भली मञींदड़ हुजो पर तव्हांखे बुत अल्लाह ॾे वेझो कोन कंदा। बुत ॾे उहे अल्लाह ॾे तव्हांखे वेझो उहे कंदा जेको पाण अल्लाह खे वेझो आहे। उहा अथव ज़ात मुहम्मद करीम जी। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
इन खां सवा तव्हां खे अल्लाह जी ज़ात कान मिलंदी। जेकॾहिं तव्हां खे अल्लाह तलाश करणो आहे, अल्लाह वटि पहुचणो आहे, अल्लाह जी रज़ा जी ज़रूरत आहे, रब्बुल आलमीन तव्हां खे घुर्जे थो पियो त पोइ ॿियो को तरीक़ो अथव ई कोन। इहे बुतनि जूं पूॼाऊं, इहे बुत इहे ख़ुदि जहन्नम में वेंदा, इहे तव्हां खे कोन छॾाए सघंदा। अव्हां खे जेकॾहिं अल्लाह खपे, अल्लाह जो दर खपे, अल्लाह जी रज़ा खपे त मां मुहम्मद करीम जे कढ लॻी पओ। हाणे छा साबित थी वियो त मुशरिक बि अल्लाह जे ज़ात जा इनकारी अल्लाह खे मञींदा। पोइ तंहिंजी माना त रुगो अल्लाह खे मञण बि हुनखे कमु न आयो। अल्लाह जे मञण बावजूद भी मुशरिक, अल्लाह जे मञण बावजूद भी जहन्नमी, अल्लाह जे मञण जे बावजूद भी दोज़खी, अल्लाह जे मञण जे बावजूद भी गुमराह। पर अल्लाह पाक खे मञ, उन सां गॾु अल्लाह जे महबूब खे भी मञ। रुगो अल्लाह खे मञींदे ऐं अल्लाह जे हबीब खे न मञींदे ऐं अल्लाह जे महबूब खे अल्लाह जे ज़ात बाबरकात ॾे पहुचण जो ज़रियो ऐं वसीलो न बनाईंदे, नबी पाक जे ज़ात जी दामन न वठंदे, ख़ुदा पाक जो कसम आहे, रब चवंदो आहे नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। रब तव्हां खे तव्हां जे साह जे रग खां बि वेझो आहे, अव्हां जे साह जी रग बि तव्हां खां परे आहे। मुजाहिदा जेकॾहिं अल्लाह कंहिं निमाज़ीअ खे साह जे रग खां वेझो आहे त भॻवान खे बि साह जे रग खां वेझो आहे, टिल्लूमल खे बि साह जे रग खां वेझो आहे, पुरसूमल खे बि साह जे रग खां वेझो आहे, अबू जहल खे बि साह जे रग खां वेझो आहे। कहिड़े खां ख़ुदा परे आहे? रब थो चए मां सभिनी जे वेझो आहियां। वेझो हुजण ॿी शइ आहे, राज़ी हुजण ॿी शइ आहे। वेझो सभिनी खे आहियां, राज़ी उन्हनि ते आहियां जेके मुंहिंजे मुहम्मद जा थींदा। हे भील, हे कोली, हे मेघवार, हे वाणिया, हे वकाल, कहिड़े खां ख़ुदा परे आहे? सभिनी सां ख़ुदा गॾु आहे। अबा हिंदुनि खां परे आहे छा? अबू जेल खां परे हो छा? उतबे वलीद ऐं शेबे खां परे हो छा? काफ़रनि खां परे आहे छा? न, अॼु बि ख़ुदा जी ज़ात कंहिंखां परे कोन्हे। माण्हू चवंदा अता ख़ुदा वेझो आहे, ख़ुदा वेझो आहे। ओ चाचा चिबड़, केरु थो चवे ख़ुदा वेझो कोन्हे? सभु सम्झूं था बेवकूफ़ कोन्हो, अटे जो पाव खाऊं था, सभिनी खे वेझो आहे। वेझो हुजण ॿी शइ आहे, राज़ी हुजण ॿी शइ आहे। छा चओ? राज़ी हुजण। अल्लाह ताला खे असांखे राज़ी करणो आहे। छा करणो आहे? इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, जेकॾहिं तव्हां अल्लाह जी रज़ा चाहियो था, अल्लाह खे राज़ी करणु घुरो था, रब जे रज़ामंदे खे घुरो था, फत्तबिऊनी, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, अवां मुंहिंजे महबूब करीम जी ताबेदारी कयो। या अल्लाह, जेकॾहिं तुंहिंजे हबीब जी ताबेदारी कयो, असांजी त ज़िंदगी गुनाहनि में गुज़री वई आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या। साईं, कीअं अल्लाह से असां ते राज़ी थींदो? असां पंहिंजो पोयो रिकॉर्ड ॾिसूं था, सॼो गुनाहनि सां गरक आहे। हाणे असांखे ॾटा था ॾियो त हाणे साईं सुधरी पओ, चङा थी पओ, हाणे नबी ॾे अचो, पोइ तव्हांखे अल्लाह तव्हां सां प्यारु कंदो। हे हेॾा गुनाह असांजा माण्हू बि असांजी दिलि भाड़ी कंदा आहिनि। अड़े अब्बा, हाणे ॿिली 100 कुआ खाई हाणे हज ते हली आहे। सॼी ज़िंदगी भेणा चोरियूं कई, ॾुकूड़ ॻाल्हाई, बुछड़ो थिए, हाणे सी नेक थींदो, मुलनि जे कढ लॻो आहे, पीरनि फ़कीरनि जे पुठियां थो वञे, मस्जिद वसाई थी, हाणे सॼी ज़िंदगी कारा कम, हाणे नेक थी पियो आहे। ईअं चवण वारा बि शैतान जा भाइर अथव। अदाए या घोर चंदो इहो बंदि कयो। इहो वेही मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿ टे ॿुधो। ये मूंखे पैसा न ॾियो, हे दीन जा किताब वठी पढ़ो त तव्हांजी दुनिया बि सवली त आख़िरत बि सवली।
सबाई चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा दोस्तों इं जेके सोचन था असांजी जिंदगी गुनाहन में गुजरी, डोहन में गुजरी, 60 साल उम्र, 50 साल उम्र, 100 साल जो थी हाँ, सारी जवानी मुझी डोहन में वही, हाणे किए खुदा बख्शींदो। अल्लाह ताला फरमाए तो यगफिर लकुम जुनूबकुम, तो मुझे हबीब जे कढ लग त गुनाह बख्शे छजाए। तुझी नजर गुनाहन ते आ पर मुझी नजर पंहिंजे हबीब जे ज़ात ते आ। तुझी नजर पंहिंजे डोहन ते आ पर मुझी नजर मुस्तफा जे अज़मत ते आ। मुझे महबूब जो शान आ, मुझे हबीब जो ही मर्तबो आ। जेको कहिड़ो भी गुनाहगार हुजे मुझे नबीअ जे दर ते ईंदो आ, मां हुन जा बेड़ा पार करे छॾींदो आहियां। किए बख्शींदे मुझा मौला, यगफिर लकुम त चई। अल्लाह ताला फरमाए तो वल्लाहु गफूरुर रहीम, ओ बाना तो मुखे सुञातो ई कोने को मुझो नालो गफूर भी आ त मुझो नालो रहीम भी आ। मां बाने जा बिना हिसाब जे गुनाह बख्शींदो भी आहियां त बाने ते रहम भी कंदो आहियां। पर शर्त हिकिड़ो थी त आमना जे लाल जी दामन झलणी पवंदी। उन्हीं दर ते नहीं दे कुछ भी कोन थींदी, छा बि खणी कर वस करे छॾ। ये तुंहिंजा सजदा कम जा कोन, तुंहिंजूं इबादतूं कम जूं कोन, तुंहिंजूं रियाज़तूं कम जूं कोन, तुंहिंजूं तौहीदूं कम जूं कोन, तुंहिंजे तौहीद जा नारा कहीं कम जा कोन। तोखे जेकॾहिं अल्लाह राज़ी करणो आहे त अल्लाह जेको दग ॾसियो थी त मुस्तफ़ा करीम जी दामन वठ त मां राज़ी थी पवां। छा चवंदा हुआ दा शाहिद खपनि ॿ, घटि में घटि 3 न त 2। हिकिड़ो शाहिद छा असांजे लाइ क़ुरान जो हिकिड़ो शाहिद ई खोड़ आहे। पर यार भंगू भेण वारा तव्हां ज़ोरावर माण्हू आहियो, मां तव्हांजे पाड़े जो साल थी आहे अलाए कीअं भुलिजी घुरायो अथव। 50 दफ़ा हितां अचां वञा घुमां, मूंखे सुञाणो, अलाए तव्हांखे कंहिं ग़लति सलाह ॾिनी त अब्दुर रहीम खे बि घणी घुरायो। सुठी को सलाह ॾे आवाज़ अॻे घुरायो आहे, पर हाणे हाणे 2-3 ॻाल्हियूं तव्हांखे 2-3 शाहिद ॾेयो वञा त ख़बर पए त अल्लाह सी छा थो फरमाए। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह से कुरान पाक में बेहद इरशाद फरमायो, बी आयत बुध रब्बुल आलमीन फरमाए तो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीम। वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम, ऐ मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं हिननि गुनहगारनि पंहिंजे जान ते ज़ुल्म कयो आहे, पंहिंजा सारा दफ़्तर कारा करे छॾिया अथनि, ॾोहनि में ग़रक़ लॻा पिया आहिनि, पंहिंजे पाण ते ज़ुल्म कयो अथनि। अदा ॿिए ते ज़ुल्म करणु सवलो आहे पर पाण ते ज़ुल्म करणु ॾाढो ॾुखियो आहे। कंहिंजी बनी फबाईसे, कंहिंजो पाणी लोड़ियोसे, कंहिंजे प्लाट ते कब्ज़ो कयोसे, कंहिंजे नंग ते हमिलो कयोसे, कंहिंजी गिला कईसे। ॿिए सां ज़्यादती आसान लॻंदी आहे पर पंहिंजे पाण ते ज़ुल्म ॾाढो ॾुखियो आहे, पर उहो असां रोज़ कयूं था। नमाज़ न पढ़ीसे हो पाण ते ज़ुल्म कयोसे, कूड़ ॻाल्हायोसे पाण ते ज़ुल्म कयोसे, कंहिंजी गिला कईसे पाण ते ज़ुल्म कयोसे, अल्लाह खे नाराज़ कयोसे हो पाण ते ज़ुल्म कयोसे, हबीब जे तरीक़े खे छॾे ॾिनोसे, ॿियो तरीक़ो वरितोसे जो असां पाण ते ज़ुल्म कयो। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू शल असांखे इन ज़ुल्मनि खां बचाए। चओ आमीन। रब्बुल आलमीन फरमायो उनखे चओ वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम, जेकॾहिं इन्हनि माण्हुनि पंहिंजे पाण ते ज़ुल्म कयो आहे, पेरनि खां मथे ताईं, मथे खां पेरनि ताईं सारो दफ़्तर कारो लॻो पियो आहे, जाऊक इन्हनि सभिनी खे चओ त अचो मुहम्मद जे दर ते। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी।
बाबा न किस्सो न कहानी न मिसाल, सिधो निज कुरान। जाऊक जेकॾहिं को मुला मोली मरड़ो हूंदो पढ़ियल सड़ो तो समझी वेंदो तो कुरान आई माना छा आहे। अल्लाह ताला फरमाए थो इन्हनि खे चओ जाऊक तो वटि अचनि। पोइ छा अची कनि? फस्तगफिरुल्लाह, तो वटि अचनि ऐं अलाह खां अची माफ़ी घुरनि। मां ॾोह कयां साईं अब्दुल कादर जो, त बाबा मेड़ थी अब्दुल कादर वटि अचां या साईं मोहम्मद अमीन वटि अचां? ॻाल्हायो बाबा। जंहिंजो मूं ॾोह कयो आहे त अचां बि उन्ही वटि न, कि न मुंहिंजा अदा ॾोह कयां हिकिड़े जो वञा वरी ॿिए ॾे। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो फरमाए जाऊक, कावड़ायो अथनि मूंखे, रंजायो अथनि मूंखे, हक़ भॻा अथनि मुंहिंजा, ज़ुल्म कयो अथनि पाण ते, ॾमरियो मां वेठो आहियां, जाऊक तो वटि अचनि। सही, पोइ भला मां वटि अची छा कनि? अल्लाह ताला फरमाए थो तो वटि अचनि, फस्तगफिरुल्लाह, तो वटि अची अलाह खां माफ़ी घुरनि। चओ भला, चओ तो वटि अची अलाह खां। क़ुरान जो तर्जुमो त यादि अथई, तो वटि अची अलाह खां, पोइ त कमु ठही वेंदो। अल्लाह ताला फरमाए थो त न, अञा हिकिड़ो शर्त रहियल आहे, वस्तगफर लहुमुर रसूल, तो वटि अचनि अलाह खां माफ़ी घुरनि, पर जेसीं ताईं तूं सिफारिश न कंदे कोन माफ़ कंदोसान। वस्तगफर लहुमुर रसूल, ओ सोना रसूल तूं बि चप चोर, तूं बि सिफारिश कर। लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा, मां क़यामत ताईं क़ुरान में लिखी थो छॾियां, तो वटि ईंदा ख़ुदा खां माफ़ी घुरंदा ऐं तूं सिफारिश कंदे त बख़्शे छॾींदोसान। क़ुरान ते भरवसो आहे न अदा? क़ुरान सचो आहे न साईं? जेको क़ुरान चयो सो सभु ठीकु आहे। अल्लामा इब्ने कसीर हिकिड़ो वॾो आलिम थी गुज़रियो आहे, उन तफ़सीर लिखियो आहे जेको मशहूरु आहे नाले तफ़सीर इब्ने कसीर जे नाले सां। 10 हिस्सनि में आहे, अरबी ज़ुबान में आहे, फ़क़ीर जे कुतुबखाने में आहे। मूं पंहिंजे इन अखियुनि सां पढ़ियो आहे। इन्ही आयत जेका मूं हाणे तव्हां जे आॾो पढ़ी, इन्ही आयत जे हेठां तशरीह में हिकिड़ी हदीस थो लिखे। चवे थो मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुनिया मां बुरके मटाइण खां बाद में, हिन दुनिया मां तशरीफ़ वठी वञण खां बाद में, पर हिकिड़ी में ॻाल्हि ॿुध, पोइ ॻाल्हि पूरी कयां। चओ त असांजो नबी ज़िंदह नबी आहे, मरी कोन वियो आहे। असांजो नबी तू ज़िंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। सभई दिल खोले चओ त असांजो नबी ज़िंदा नबी आहे। अल्लाह जो वाइदो आहे न, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, आहे या न आहे? इहो वाइदो अल्लाह असीं पंहिंजे हबीब सां पूरो कयो। महबूब जो रूह मुबारक अल्लाह जे दरगाह में पेश थियो। हेॾे निहारियो, फरिश्ता मुंहिंजे हबीब जो रूह खणी ख़ुदा जी दरबार में विया। या अल्लाह, तुंहिंजे हबीब जो पाक रूह आहे। रब्बुल आलमीन फरमायो मुंहिंजो वाइदो पूरो थियो, पर हाणे इन रूह खे वञी अहिड़ी जाइ ते रखो जंहिं जाइ ते इहो रूह रहण जो लाइक़ हुजे।
मौला तुझी जन्नता फिरदौसा अदना मुंहिंजा मौला तुझियूं घणियूं नेमतूं हन किथे रखूं उहा जाइ तूं ॿुधाए रब थो चए मां छो ॿुधायांव पूरी मुंहिंजी काइनात सत ज़मीनूं सत आसमान अल्लाह पाक जो सारो मुल्क अवा सारे मुल्क में वञी तलाश कयो हिकिड़े पासे मुस्तफ़ा जो रूह आहे ॿिए पासे मुस्तफ़ा जे रूह जे रहण जी जाइ आहे अहिड़ी जाइ ॻोल्हियो अबा पटको काथे रखबो ॾाढे ॻाल्हायो पटके जो शान किथे आहे अल्लाह से फरमाए थो इन रूह जो जाथे शान आहे उते रखो मलाइक सारी दुनिया घुमी 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 मोटी आया अर्ज़ कनि था या इलाहल आलमीन तोखे त सभु ख़बर आहे पर असांखे का अहिड़ी जाइ नज़र नथी अचे जाथे रूह शरीफ़ खे रखूं इहा रूह रखण जी हिकिड़ी जाइ सुझे थी जेकॾहिं चवीं त उते रखूं उहा जाइ इन रूह जे रहण जे लाइक़ु आहे अल्लाह से फरमायो कहिड़ी जाइ आहे मूंखे त ख़बर आहे मलाइकनि चयो मुंहिंजा मौला उहा जाइ आहे ख़ुदि साॻो मुहम्मद जो वजूद वो साॻो मुंहिंजे रसूल जो जिस्म जेको आहे इन खां मथे ॿी का शइ आहे ई कान का अहिड़ी न काबे में या न अर्श ते आहे न किथे आहे न ॾखण में आहे न ओभर में आहे मुस्तफ़ा जे वजूद जहिड़ी शइ आहे ई कान का अल्लाह तो अहिड़ी शइ ठाही कान्हे का रब थो जे मूं न ठाही आहे त रखोसि बि साॻी जाइ ते मुंहिंजो महबूब ज़िंदा नबी आहे चओ चओ मुंहिंजो नबी जेके चवनि था मरी मिटी थी उहे पाण मरी मिटी थी आहे आहिनि अहिड़ा जन चयो आहे पंहिंजे किताबनि में तव्हांखे इतबार न अचे त छोकिरो मुंहिंजो किताब खणी घुमाए पियो अल फतहुल मुबीन पढ़ो मां हाणे लिखियो आहे महीनो थियो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो आहिनि अहिड़ा जेके चवनि था नऊज़ बिल्लाह नबी जे लाइ त मरी मिटी थी वियो मां तो चवां न न न मुंहिंजो नबी ज़िंदा नबी आहे असांजो नबी हयातुन नबी आहे अॼु बि पंहिंजे रोज़े शरीफ़ में हुकूमत वेठो हलाए रगो रोज़े शरीफ में न हर मोमिन जे दिल में भी आहे सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾिसण वारा सहाबी असहाबन खे ॾिसण वारा ताबई ताबन खे ॾिसण वारा तबो ताबई रसूलुल्लाह फरमायो जंहिं मुंहिंजी ज़ियारत कई ईमान जे अखियुनि सां उहो त जन्नती पर मुंहिंजे ज़ियारत करण वारे जी जंहिं ज़ियारत कई उहो बि जन्नती पर मुंहिंजे ज़ियारत करण वारे जे ज़ियारत करण वारे जी ज़ियारत कई उहो बि जन्नती हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन्हीं जो चवण आहे फरमाए थो मोमिनो मुंहिंजे हबीब करीम अलैहि सलातु वसलाम जो फरमान आहे त तव्हां जॾहिं घरनि में वेंदा कयो त घर वारनि खे चवंदा कयो अस्सलामु अलैकुम छा चइबो घर वारनि ते ज़ोर सां जो छा चइबो अस्सलाम अब इन खे वेहारो चाचे खे या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो असां पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि था कयूं त मुंहिंजे साईं फरमायो आहे तव्हां घर में वञो त चओ अस्सलामु अलैकुम तव्हां ज़ोर सां चओ ॾाढे अदाओ पाणी वारा जग वारा छोकिरा हबीबुल्लाह के विहार जग विहारिस वेही रहो बंद कर पानी कौन था उन मरन अदा तव्हां के मदीने वारे जो कसम आहे वेही रहो ॾिसां कहिड़ो थो मदीने वारे साईं खे मञे वेहो 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 माशा अल्लाह सोना था लॻो न हाणे पाणी पाणी बंद बस कर बस 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 फट ही तो यहाँ महबूब फरमायो घर में वञो चो अस्सलामु अलैकुम घर वारा चवंदा वालेकुम सलाम असां वारे चवंदो सलाम मालेकम सलाम अलाए छा आहे मालेकम अलाए छा आहे चइबो अस्सलाम छा बा सिखो न अस्सलाम पोइ चइबो अलैकुम सलाम मालेकुम अलाए छा महबूब से फरमाए इश्शौ सलाम सलाम के आम कयो मुसलमान मुसलमान जे साम्हूं अचे खिली चवेस अस्सलाम अलैकुम रब चवंदो आहे मलाइको ही पाण में ख़ुशि आहिनि मां बि राज़ी आहियां
हुन जो बि बूथ सुजल, हुन जो बि बूथ सुजल, हू न को सलाम करे न को जवाब ॾे, पाण में कावड़िया वतो, ख़ुदा चए मुंहिंजी रहमत ईंदव ई कान। सलाम खे पखेड़ियो, आम कयो। पाण फरमाइनि था जेकॾहिं घर में वञो त घर वारनि खे सलाम चओ, पर भला जे घर ख़ाली आहे, घर कड़ो तव्हां था खोलियो, दर तव्हां था खोलियो, ताक तव्हां था खोलियो, अंदर न भेण न भाउ न पुट न माउ केरु कोन्हे, ख़ाली घर आहे। घर में वञो पोइ छा कजे? पाण फरमाइनि था फसल्लिमू अलैहि, पोइ जॾहिं अकेला तव्हां पाण ख़ाली घर में वञो त मां मुहम्मद ते सलाम कयो। हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक ते लिखे तो छो लिअन्न रूहहू सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदुन फी बुयूतिल मुमिनीन, खाली घर तव्हां जो कोन्हे, इन जे करे जो हर मोमिन जे घर में मुस्तफ़ा जो रूह मौजूद हूंदो आहे। हर मोमिन जे घर में, मुसलमान मोमिन जे घर में रसूलुल्लाह जो रूह मौजूद हूंदो आहे। पोइ छा चओ? घर में चओ अस्सलाम अलैकुम, ऐं घर ख़ाली में चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। ज़ोर सां अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। ख़ाली घर में वञो त मुंहिंजे हबीब ते सलाम चओ। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक थो चवे, अवां घर वारनि खे चवंदा हो अस्सलामु अलैकुम, अवां जो भाउ भेण चवंदा वालेकुम सलाम, ख़ाली घर में चवंदे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, त वरी मुंहिंजो हबीब चवंदो थी लब्बैक या उम्मती वालेक सलाम। ओ मुंहिंजा उम्मती मां हाज़िर आहियां, मुंहिंजो वरी तो ते सलाम हुजे। चओ असांजो नबी ज़िंदा नबी आहे, रुगो ज़िंदा न चओ, असांजो नबी मौजूद नबी आहे, असांजो सोणो नबी मौजूद नबी आहे। ॻाल्हि पे कयमि तफ़सीर इब्न कसीर जी, ओ वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम आयत जे हेठां लिखे थो, बुज़ुर्ग लिखे थो त महबूब करीम जे दुनिया मां बुरके मटाइण खां बाद में महबूब जे रोज़े शरीफ़ जो हिकिड़ो मुजावर आहे, ख़ादिम आहे, बुहारीदार आहे, जेको रोज़ानो मुंहिंजे हबीब जे दरवाज़े जी ख़िदमत कंदो आहे। उनजो नालो हो हज़रत उतबी। छा नालो? हज़रत उतबी, आइन ते बे ये। ओ चवे थो मां हिकिड़े ॾियारे हबीब जो दरवाज़ो साफ़ करे सफ़ाई करे छंडे फूके वेठो हुजां, दुरूद वेठो पढ़ां, हिकिड़ो ॿाहिराड़ी जो माण्हू आयो, झंगल जो माण्हू आयो, जीअं जो आयो अची मुंहिंजे हबीब करीम जे सलाम वारी जाइ जे साम्हूं बीठो, ऐं उते बीही थो चवे या रसूल अल्लाह। अल्लाह सही कुरान में फरमायो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक, जेकॾहिं इन्हनि पंहिंजे पाण ते ज़ुल्म कयो आहे त तो वटि हली अचनि। मुंहिंजा सोणा इहा आयत सची आहे, पर मूंखे तुंहिंजे हयातीअ पाक में अचण जो मौक़ो कोन मिलियो। मां ॾाढा पाण ते ज़ुल्म कया, मुंहिंजा हबीब तूं रोज़े शरीफ़ में आरामी आहे, अॼु मूंखे मौक़ो मिलियो आहे, मां आयो आहियां। हाणे फस्तगफिरुल्लाह, अल्लाह खां बि माफ़ी घुरा थो, पर वस्तगफर लहुमुर रसूलो, ओ मुंहिंजा सोना रसूल तूं बि मुंहिंजी सिफारिश कर। मुंहिंजा सोना हज़रत उतबी थो चवे मूंखे ख़ुदा जो कसम आहे, ईअं पियो अर्ज़ करे जीअं को कंहिंसां साम्हूं ॻाल्हाईंदो आहे, ईअं पियो मिंथू करे, ईअं पियो अर्ज़ करे, ईअं पियो ॿाॾाए, ईअं पियो लीलड़ाए जीअं साम्हूं कंहिंसां आम्हूं साम्हूं ॻाल्हाइबो आहे। हज़रत उतबी थो चवे मां हैरान आहियां, मुंहिंजो हबीब त मज़ार में आहे, मुंहिंजो हबीब त क़ब्र शरीफ़ में आहे, मुंहिंजो हबीब करीम त ज़िंदा आहे, पर हिन जो अक़ीदो केतिरो मज़बूत आहे जीअं साम्हूं ॻाल्हाइबो आहे ईअं पियो ॻाल्हाए। ओ साईं मूंखे ज़िंदगी में मौक़ो न मिलियो, हयाती में मौक़ो कोन मिलियो, ॾाढो गुनाहगार आहियां, अॼु मौक़ो मिलियो आहे ऐं रब बि चयो आहे त गुनाहगार नबी जे दर ते अचे। मां सोणा तुंहिंजे दर ते आयो आहियां, ख़ुदा खां बि माफ़ी थो घुरां, वारो कर भला मूंखे बि माफ़ी वठी ॾे। हज़रत उतबी थो चयो ज़ार ज़ार रोए पियो, अखियुनि मां नीर वहाए पियो, बार बार अर्ज़ करे पियो, मूंखे हुन जे रोअण ते रोअण पियो अचे। आख़िरकार घणे ताईं वीचारो ॿाॾाए ॿाॾाए अखियुनि जा लुड़क उघंदो, हाणे वापसि निकितो, बाब सलाम खां निकिरी ॿाहिरि, हाणे जुतियूं पाए घर पियो वञे। हज़रत उतबी पियो चए मां हीअं जो वेठो हुउसि त मूंखे अखि लॻी वई, अखि जो लॻी,
अञा जो खणी निहारिया त ॿिन्ही जहान जो सरदार मुंहिंजे अॻियां बीठो आहे। मूंखे फरमाइनि पई उतबी अलहिकिल ऐराबी फबश्शिरहु, ओ उतबी उथी जाग, इहो वेचारो झगल जो माण्हू रोयो रोयो वञे थो पियो, लॻ कढ इन्हीअ जे ड्रोड़ी वञी पुॼीसि ऐं वञी चवीसि त मूंखे रसूलुल्लाह चयो आहे त तोखे ख़ुदा बख़्शे छॾियो। ऐं वञी ॿुधाईंसि, वञी चवीसि मुंहिंजे तरफ़ खां त रसूलुल्लाह साईं फरमाइनि था, मूंखे चवनि था तूं मुंहिंजो शाहिद थी वञ, आउं तोखे उतबी चवां थो वञी हिन ग़रीब खे ख़ुशख़बरी ॾे, अलाह सचो, अलाह जो क़ुरान सचो, अलाह जो वाइदो सचो, तूं भरवसो करे मुंहिंजे दर ते आयो आहे, मां तुंहिंजी सिफारिश करे तोखे माफ़ी वठी ॾिनी आहे। अदा भंगू भेण जा मुसलमान, कुरान शरीफ़ रुगो उन्हीं ज़माने ताईं हुयो या क़यामत ताईं आहे? भला जेकॾहिं खणी चइजे त न न उन्हीं वक़्त जे लाइ हो को नाहे, हा क़यामत कॾहिं न थींदी जेसीं कुरान हूंदो, क़यामत कॾहिं न थींदी जेसीं कुरान हूंदो, रब जो कसम सलामत सारो जहान हूंदो। जॾहिं न ख़ुदा खे ही जहान ख़तम करणो आहे, अव्वल क़ुरान खॼी वेंदो, जेसीं ते क़ुरान आहे त जहान सलामत आहे। जेकॾहिं क़ुरान क़यामत ताईं आहे त पोइ चइबो त क़ुरान पाक जो हुकुम बि, चओ क़ुरान जो हुकुम बि सम्झायो। भला मूंखे त सम्झ नथी पए, रब थो चए जाऊ क सोणा तो वटि अचनि, सभु त कोन था वञी सघूं, वञी सघो था? सभु त नथा वञी सघूं न सही, और रब थो चए जाऊ क तो वटि अचनि, वञी नथा सघूं, छा कयूं? पोइ तव्हांजी माना जेके उते वियासीं खटी आहे, हिते जेके वेठा हुआसीं छुटासीं न। मुंहिंजा सोना दोस्त अज़ीज़, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालू जी ज़ात बाबरकात खे पाण ख़बर आहे, आलिमुल ग़ैब व शहादत रब्बा, रब खे ॼाणा इल्मा क़दीम इल्मा, त सभु कोन ईंदा, के ईंदा के कोन ईंदा। पोइ अल्लाह अहिड़ो शर्त छो थो लॻाए जेको अचनि तन खे माफ़ी मिले, जेके न अचनि त खे माफ़ी न मिले। अल्लाह ताला फरमाए थो ईअं नाहे मुंहिंजा हबीब, मां तुंहिंजे रूह खे लतीफ़ बणायो आहे, मां तुंहिंजी ज़ात खे नूर बनायो आहे, सिज उभरंदो आहे जंहिंमहिल टाक मंझंदि ते ईंदो आहे त मुंहिंजा दोस्त भंगू भेण वारा चवंदा असांजे मथां आहे, पके वारा चवंदा असांजे मथां आहे, नवाब शाह वारा चवंदा असांजे मथां आहे, खैरपुर वारा चवंदा असांजे मथां आहे, लाहौर वारा चवंदा असांजे मथां आहे, जिथे दुनिया हूंदी सभु को चवंदो सिज चोटीअ में असांजे मथां आहे। हालांकि सिज हिकिड़ीअ जाइ ते हूंदो आहे, पर सिज जिथे किथे नज़र ईंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, मुंहिंजा मोहम्मद करीम तूं सिज खां बि वधीक रोशन आहे, मुंहिंजा सोना रुगो रोज़े जी ॻाल्हि कोन्हे, तुंहिंजो उम्मती जिथे हूंदो तोखे सॾु कंदो, तूं उन्ही सां गॾु आहीं। पोइ तव्हांजी माना जेके उते वियासीं खटी आहे, हिते जेके वेठा हुआसीं छुटासीं न। मुंहिंजा सोना दोस्त अज़ीज़, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालू जी ज़ात बाबरकात खे पाण ख़बर आहे, आलिमुल ग़ैब व शहादत रब्बा, रब खे ॼाणा इल्मा क़दीम इल्मा, त सभु कोन ईंदा, के ईंदा के कोन ईंदा। पोइ अल्लाह अहिड़ो शर्त छो थो लॻाए जेको अचनि तन खे माफ़ी मिले, जेके न अचनि त खे माफ़ी न मिले। अल्लाह ताला फरमाए थो ईअं नाहे मुंहिंजा हबीब, मां तुंहिंजे रूह खे लतीफ़ बणायो आहे, मां तुंहिंजी ज़ात खे नूर बनायो आहे, सिज उभर जंहिंमहिल टाक मंझंदि ते ईंदो आहे त मुंहिंजा दोस्त भंगू भेण वारा चवंदा असांजे मथां आहे, पके वारा चवंदा असांजे मथां आहे, नवाब शाह वारा चवंदा असांजे मथां आहे, खैरपुर वारा चवंदा असांजे मथां आहे, लाहौर वारा चवंदा असांजे मथां आहे, जिथे दुनिया हूंदी सभु को चवंदो सिज चोटीअ में असांजे मथां आहे। हालांकि सिज हिकिड़ीअ जाइ ते हूंदो आहे, पर सिज जिथे किथे नज़र ईंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, मुंहिंजा मोहम्मद करीम तूं सिज खां बि वधीक
वधीक रोशन आ। मुंहिंजा सोना रुगो रोज़े जी ॻाल्हि कोन्हे, तो जो उम्मती जिथे हूंदो तोखे सॾु कंदो, तूं उन्ही सां गॾु आहीं। तुंहिंजी सिफारिश लाइ जला तोखे जिथे बि अर्ज़ु कंदो मुंहिंजा हबीब फस्तगफर लहुमुर रसूल वस्तगफर लहुमुर रसूल। ओ मुंहिंजा रसूल करीम तूं उते बि उन्हनि जी सिफारिश फरमाए जा। मुस्लमान मोमिन जो अक़ीदो आहे उते वञूं त बि महबूब आहे, जे हिते बि असांजो अक़ीदो आहे त महबूब आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, नारे विलायत। ये मुल्ला वरी चवंदा आहिनि अबाज हिते आहे त पोइ ॾेखारियो। छा चवंदा आहिनि अबा? ॾाढे त ॻाल्हि आहे। अदा हाओ ॾेखारण वारा ॾेखारींदा बि आहिनि। ॾेखारण वारा हाय हाय। मखदूम पिरालवी मोहम्मद इस्माइल कौम जो जूणे जो आहे। मुंहिंजा तो फ़क़ीर आहे, ख़ुदा हुनखे वॾो मक़ाम ॾिनो आहे। अचे थो रस्ते सां हेॾे शिकारपुर जे भर में, कचे मज़ा पियो अचे, कचे मज़ा। हिकिड़ो माण्हू वरी साम्हूं मिलुसि, फ़क़ीर जी टोपड़ी सादड़ी, कपिड़ा सादा, सुहारी मुबारक। माण्हुनि जी वरी आदत आहे न, जंहिंखे सुहारी पटको ॾिसंदा मुला। मखदूम साहिब खे चई मुला, जी अदा मूंखे यार हबीब कोट वञिणो आहे। हबीब कोट स्टेशन आहे, ॿुधी हूंदव। मूंखे हबीब कोट वञिणो आहे। पोइ हबीब कोट दग कहिड़ो वेंदो? मखदूम साहब त मुंहिंजा फना फिर रसूल हो, हुनजो हबीब ॿुधणो हुनखे फौरन मुंहिंजो महबूब यादि अची वियो। चई हेॾे आ त तोखे हबीब जो ॻोठु ॾेखारियां। चई किथे आहे? चई हेॾे आ। ओ वेझो जमला चयो ओ इहो थी मुंहिंजे हबीब जो कोटो। मुंहिंजा पुछण वारो जो हीअं अखियूं खणे त साम्हूं गुंबदे खज़रा पियो नज़र अचे, मदीने जूं महलातूं नज़र पियूं अचनि। बीही चई अदा इहो हबीब जो ॻोठु त इहो कोन्हे, हबीब कोट त ॿियो आहे। चई ओ बेवकूफ़, मुंहिंजे हबीब जो ॻोठु त इहो आहे, तुंहिंजो अलाए कहिड़ो हबीब आहे। जेके चवंदा आहिनि त आहे त ॾेखार, हाओ ॾेखारण वारा ॾेखारींदा आहिनि, पर तूं अखियूं बि त धार न। अबू जहल कोन ॾिसंदो हो? ॾाढे ॻाल्हायो। अदा अबू जहल कोन ॾिसंदो हो छा? पोइ छा अबू जहल बि जन्नती थी वियो छा? न। ख़ुदा करे सिद्दीक़ वारी अखि हुजे, फारूक वारी अखि हुजे, ज़ुन्नूरैन वारी अखि हुजे, हैदर करार वारी अखि हुजे, मुस्तफ़ा जे ग़ुलामनि वारी अखि हुजे। जंहिं अखि मुंहिंजा दोस्त हिकिड़ो दफ़ो ॾिठो उन वरी सारी ज़िंदगी महबूब जो दर कोन छॾियो। मुंहिंजा दा जेके चवंदा आहिनि हबीब आहे त ॾेखार। मां हेॾे तकीर पे कई लार ॾे, मूंखे हिकिड़े चिठी लिखी, मुफ़्ती साहिब तव्हां चवंदा हो त जिथे नबी हूंदो आहे उते ख़ुशबू थींदी आहे, पोइ तव्हांजो अक़ीदो आहे त नबी जिथे काथे आहे। हिन तोवारे जलसे में त आहे कोन, हुजे हा त ख़ुशबू न हुजे हा। मूं चयो अॼु ख़ुशबू बि आहे, पर ख़ुशबू ईंदी आहे नक खे। तोखे नक कोन्हे किथां ख़ुशबू अचे। अदा खुशबू ठूठ के ईंदी ॻाल्हायो आहे त नक खां बि वॾी, पर ठूठ के खुशबू कान ईंदी। खुशबू ईंदी नक खे, जंहिंखे नक हूंदो तंहिंखे खुशबू हूंदी। अॼु भंगू भेण वारा तव्हांखे खुशबू कान आई आहे छा जो आया आहियो? कमु कोन्हेव? घर बार घाट कोन्हेव? घर में टुकुर कोन्हेव? सभु शयूं छॾे आया आहियो त चार घड़ियूं वञी रसूलुल्लाह जो शान ॿुधूं। अॼु हबीब जी खुशबू आहे जेका तोखे छिके आई आहे। हज़रत रोज़े धणी फरमाईंदा हा, भली कई भौरन जेके वास वठण आया। अल्लाह अकबर। भली कई भौरन जेके वास वठण आया, पोइ तन्हीअ खे कौरन ॾिना हंध हयाव में।
अल्लाह ताला जल जलालु अमन वालो इहो ई वाइदो कयो आहे त तव्हांखे खपे कहिड़ो बि दौर हुजे, कहिड़े बि मुल्क में हुजो, किथे बि हुजो, मुंहिंजो हबीब तव्हां सां गॾु आहे। मुंहिंजे हबीब जो वसीलो वठो, मुंहिंजे नबी करीम जी ज़ात बाबरकात खे पंहिंजो वसीलो बणायो ऐं सरकारे दो आलम अलैहिस्सलाम जो वसीलो वठी महबूब खे बाॾायो ऐं महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़रिए ख़ुदा खां माफ़ी वठो। लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। अल्लाह ताला फरमाए थो पोइ ज़रूर बिल ज़रूर मां रब तौबा भी कबूल कंदोसान त रहम भी फरमाईंदोसान। टियों शाहिद भी ॼाण अब कुरान जो टियों शाहिद भी अचे न, चऊं सलात पढ़ो तो ॿुधायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जोर सा सल्लल्लाहु अलैका या नबी अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अजीजो, मुझे नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जमल काफ़र नहीं मुशरिकन खे चयो त मां अल्लाह जो सच्चो नबी आहियां, कुरान भी सच्चो, मां भी सच्चो ईमान आणियो, त चवण लगा अदा हबीब अल्लाह ॻाल्हायो घटि। छा चयो काफ़रन? इन कान हाज़ा हुवल हक़ या इन कान हाज़ा मिन इंदिल्लाह। जेकॾहिं तूं अल्लाह वटां आयो आई, तुंहिंजो किताब अल्लाह जो कलाम आहे, तुंहिंजो दीन अल्लाह जो कलाम आहे, असीं तोखे कोन था मञूं, तोखे मोकल आहे, भली असां ते पत्थर वसाए, बाहि वसाए, भली चओ पंहिंजे ख़ुदा खे। जागो था? हिकिड़ो हिननि जो मुला हूंदो हो, तकीर में हीअं बाक़ायदे टंग करे वेहंदो हो, बुलाओ अपने पीरान पीर को मेरी टांग तोड़े, बुलाओ अपने अब्दुल कादिर को मेरी टांग तोड़े। अची फिटी, अब छा थियो? अची फिटी दुबई में तकीर पियो करे, तकीर कंदे कंदे दौरो पिस वञी किरियो, किरण साहिर खे खणी अस्पताल में विया। मुंहिंजा दोस्त ज़बान हेॾी निकिरी आई, अखियूं निकिरी आयूं, डॉक्टर भॼी विया, सूरत बदिलजी वई। मुंहिंजा दोस्त 2 कलाकनि खां पोइ मरी वियो। उन जे लाश खे बंदि करे पाकिस्तान मोकिलियऊं, मथां लिखी छॾियऊं हिन जी सूरत न ॾिसजो जो मुहांडो ॾिसण जहिड़ो आहे सी कोन। मुंहिंजा दा बेअदब खे ख़ुदा सज़ा हिते ई ॾींदो आहे, पर अल्लाह से रुगो रसो ड्रिगो कंदो आहे। इन्नमा नुमली लहुम लियज़दादू इस्मा। रब चवंदो आहे त इहे चवनि था पिया त असांजे मथां मींहुं छो थो पत्थरनि जो वसे। रब थो चए हिन खे चओ इन्नमा नुमली लहुम लियज़दादू इस्मा। मां रब करीम तव्हांखे मोहलत ॾिनी आहे, भली तव्हांजा गुनाह वधनि, पर खुटी बेखण चओ रब खे न, चओ त असां ते अज़ाब करे। 2-3 दफ़ा जो चयूं त अल्लाह ताला जिब्रील खे चयो त वञ मुंहिंजे महबूब खे क़ुरान जी आयत पढ़ी ॿुधाए। हाणे नए सर आयत लथी, कहिड़ी? अल्लाह ताला जल जलालु अमन वालू फरमायो मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। ओ मुंहिंजा महबूब, मां लूत जी क़ौम बर्बाद कई, नूह जी क़ौम ॿोड़े छॾियमि, मूसा जे क़ौम खे भोला बांदर बणाए छॾियमि, 2 नबियनि जूं क़ौमूं मां तबाह करे छॾियूं। मां रब खे को रोकण वारो कोन्हे, मूंखे कंहिंजी ग़लती कान हूंदी आहे, पंहिंजी ज़ात जे कुदरत जे कानून सां जीअं वणे तीअं कंदो आहियां। हे बि चवनि था त असां ते अज़ाब छो नथो अचे, पर मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। मां रब खे लाइक़ कोन्हे जो तो महबूब जे हूंदे वरी मां अज़ाब कयाने। मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम, अल्लाह खे लाइक़ नाहे जो इन्हनि ते अज़ाब करे। व अंत फीहिम, जो तूं मुंहिंजा मुस्तफ़ा इन्हनि में मौजूद आहीं। चओ तूं इन में मौजूद। अॼु ज़िनाऊं पिया कयूं, चोरियूं पिया कयूं, बेअदबियूं पिया कयूं, गुस्ताखियूं पिया कयूं, नबी ते ठठोलूं पिया कयूं, नबी ला अलाए छा खां छा पिया चऊं, पर अल्लाह ताला फरमाए थो आयो त अज़ाब जे लाइक़, पर छा कयां जो मुहम्मद जी ज़ात मौजूद आहे तव्हां में। जाते मुंहिंजा दोस्त रहमत हूंदी आहे उते ज़हमत कान ईंदी आहे। असां में रहमत लिल आलमीन मौजूद आहे।
कलमे में छा चवंदो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह खां सवा इबादत जो को भी लाइक़ नाहे, मुहम्मद अल्लाह जो रसूल। वरी चइजो, वरी हेॾो ॿुधा, या हुयो ईअं खणी चओ त मुहम्मद अल्लाह जो रसूल हुयो, आहे आहे कंहिंजे लाइ चवंदा आहियो, जेको सदाई हुजे। मुंहिंजे सरकार फरमायो त आदम खां वठी ईसा ताईं 1.25 लख नबी आया, पर को देह जो नबी, को तालके जो नबी, को तपे जो नबी, को ॻोठ जो नबी, कॾहिं कॾहिं हिकिड़े हिकिड़े ॻोठ में 4-4 5-5 नबी ईअं बि हुया। पर वरी दुनिया मां विया त उनजी किताब शरीयत कानून ख़तम। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, बुइस्तु इलल अस्वद व इलल अहमर अना खातमन नबिय्यीन ला नबी अबादी। ॿिया नबी देह जे लाइ, इलाके जे लाइ, तालके जे लाइ, पर मां मुहम्मद करीम खे अल्लाह पाक पूरी कायनात जो नबी बनाए मोकिलियो। ला नबी अबादी, ॿुधी छॾियो, मां मुहम्मद करीम खां बाद में को नबी कोन ईंदो, क़यामत ताईं मां मुहम्मद जी हुकूमत हलंदी। आहे या न आहे? हुकूमत हुजे, हाकिम लभे कोन, जहान कीअं हलंदो? मुंहिंजा दोस्त, नबी हुजे कोन को नबूअत पई हले, नबूअत कीअं हलंदी नबी खां सवा? मुंहिंजा दोस्त, मास्तर खां सवा मास्तरी कान थी हले, मुख्तियारकार खां सवा तालको कोन थो हले, थाणेदार खां सवा मुंहिंजा दा थाणो कोन थो हले, वॾेरे खां सवा राज कोन थो हले, नबी कोन्हे बाक़ी नबूअत पई हले। ओ मुल्ला भुलो आहे, अॻ में नबूअत आहे, अॻ में नबूअत जो धणी आहे, त पोइ नबूअत बि हले थी। चओ त नबी आहे, नबी जेको न चवे त नबी कोन्हे को, ख़ुदा जो कसम आहे, चवे तो हिते कोन्हे, मदीने आहे, हो मुस्लमान ई न आहे। छाजे करे तो सोहणे नबी त हुनजो ईमान ई कोन्हे, मुंहिंजे नबी करीम खे मञे ई कोन थो पियो। भला पोइ नबी आहे त पोइ निमाज़ छो नथो पढ़ाए? जागो था ला डंडो अथव? मुंहिंजी हण सां यारी घणी आहे, मुंहिंजी बि यारी अथनि। आहे त पोइ निमाज़ अब्दुर्रहीम छो थो पढ़ाए? आहे त पोइ निमाज़ मौलाना महरमदीन छो थो पढ़ाए? नबी जे हूंदे वरी उम्मती निमाज़ पढ़ाए छो? ओ अदा, तोखे ख़बर आहे त निमाज़ अल्लाह जो फर्ज़ आहे? चो निमाज़ अल्लाह जो। महबूब करीम हाणे हिन जंहिं आलम में आहे, उन आलम में मुंहिंजे मुस्तफ़ा ते निमाज़ फर्ज़ आहे? महबूब ते हिन महिल निमाज़ फर्ज़ कान्हे का। ऐं तोखे इहा ख़बर आहे मसइले जी चरिया? तो कुदूरी भी कान पढ़ी आ, तो शरह विकाया भी कान पढ़ी आ, तो कंज़ भी कोन पढ़ियो आ। इब्तिदाई फ़िक़्ह जा किताब पढ़ी आ, तब ॿियो ठहियो, तब सैयदन वारी सिंधी पढ़े हा, तब तोखे ख़बर पइजी वञे हा। मुंहिंजा दा ॿियो न रुगो नूरनामो पढ़ी आ, तब तोखे ख़बर पए हा। ईअं माशाअल्लाह रुगो फगड़ ते ज़ोर आ, सुहारी शरीफ़ ते, बाक़ी आहे तफ़ाल कुझु बि कोन को। मुंहिंजा दो त मसइलो आहे त नफ़िल वारे जे पोयां फर्ज़ वारे जी निमाज़ कान थींदी आ। असां ते निमाज़ फर्ज़ आ, रसूलुल्लाह जे पढ़ाईंदो त रसूलुल्लाह ते नफ़िल आ। तंहिंजे करे महबूब चए थो त मां पाण शरीयत जो मालिक आहियां, नफ़िल वारो छो पढ़ायां? पर जेकॾहिं मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरका जे ज़माने ते नज़र कबी त महबूब पंहिंजे हूंदे बि पंहिंजे ग़ुलामनि खे मुसले ते बीहारियो आहे। सोणे सिद्दीक़ अकबर खे नबी से चयो, मुर्रू अबा बकरन फल युसल्लि बिस्सलात। मां मोहम्मद पंहिंजे हुंजरे में वेठो आहियां, मूंखे बुखार आहे, तकलीफ़ आहे, हलण जहिड़ो न आहियां। मुंहिंजे सिद्दीक़ अकबर खे चओ त मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम 17 नमाज़ूं सिद्दीक़ अकबर मुंहिंजे महबूब जे मौजूदगी में पढ़ाए थो। जेकॾहिं मदीने में महबूब जे मौजूद हूंदे सिद्दीक़ नमाज़ पढ़ाए, इन जो मतिलबु आहे त मुस्तफ़ा पंहिंजे ग़ुलामनि खे आर्डर ॾींदो आहे, तव्हां पढ़ायो। इन जे करे त असां चवंदा त अॼु बि अहले सुन्नत जे आशिक़नि खे हुकुम आहे, उहे पढ़ाइनि, वहाबिन खे हुकुम न आहे, न पढ़ाइनि। नमाज़ थींदी उन जे पुठियां जेको नबी जो ग़ुलाम आहे, नबी जो आशिक़ आहे, उहो मुसले ते नमाज़ पढ़ाए। न जनाज़ो पढ़जा उन जे पुठियां, न जुमो पढ़जा, न ईद पढ़जा, पंहिंजी निमाज़ ख़राब न कजां। मुंहिंजा दोस्त, निमाज़ उन जे पुठियां पढ़जा जंहिंजे दिलि में इश्क़े मुहम्मद हुजे। चवंदा आहिनि असां बि आशिक़ आहियूं। अदा पोइ आशिक़ आहियो, पोइ आशिक़ चवंदो आहे त मां जहिड़ो पाए सग बोसीद मजनू खल्को गुफ्तह ईंच सूद गुफ्त ई सग गाह गादर कुए लैली रफ्तबूद।
हिकिड़े माण्हू ॾिठो त मजनो वीचारो मजनो कुते जा पेर पियो चुमे। माण्हू चवंदा तूं इंसान आहे तो कुतो नापाक आहे ऐं कुते जा पेर थो चुमी, छा ॻाल्हि आहे? मजनू चयो तव्हांजी नज़र कुते ते आहे, पर हिन कुते खे मूं हिकिड़े दफ़े लैला जे घिटीअ में घुमंदे ॾिठो। पोइ जेको लैला जे दर सां प्यार करे उहो कुते जा पेर चुमे। अदा जेकॾहिं तूं आशिक़े रसूल आहे त तोखे मुबारक आहे, पर मुंहिंजा दोस्त आशिक़े रसूल ईअं कोन चवंदो आहे त मूं जहिड़ो आहे। सोणो लतीफ़ चवंदो आहे पाए पांद गिचीअ में जे ही आऊं ते ही तब बानी बारो चलजी हुजत हो त पुनूअ सां मूं कमीनी अकेही असुल आर्य जाम जे पल आऊं पेई हू जापा इन पेरनि में तंहिं जुतीअ ना अरे विसारे वेही तन केचन खे आऊं कीअं रहा। या मोहब्बत जी निशानी आहे जो मोहब्बत जी दावा करी ईमानदार सदाई ऐं नबी ला चवी त असां जहिड़ो हो न सुहिणा, असां जहिड़ो कोन हो। मूंखां पुछ मां तोखे ॿुधायां असां जहिड़ो त कोन हो, पर 1.25 लख नबीअ जहिड़ो बि कोन हो। चओ चओ 1.25 लख नबीअ जहिड़ो बि, ज़ोर सां चओ न। तव्हांजो अक़ीदो शायदि इहो कोन्हे, आहे त ज़ोर सां चओ त 1.25 लख नबीअ जहिड़ो बि न आहे। छो? 12 चा ॿिया बि घणा। सुभान अल्लाह कान कई, नबी त ॿिया बि घणा। चओ नबी 12 चा ॿिया बि घणा, पर मुंहिंजो पुन्हू सिर सभिनि चढ़ी चांगे ते अची कंदो वर विलहन पोइ मथां माज़ूरिन शल हो तो धरींदो हथड़ा माणिक मिट संदो में ऊंदाहीअ में सोझरो हशर वेल हिसाब जे छॾे ना वेंदोम पोइ शल सारियूं सॾ कंदोम मुंहिंजो कोहार लुके चधणी। अबा रोज़े धणी जहिड़ो को थियो। अब्दुल कादिर जीलानी पंहिंजे ज़िंदगीअ में रमज़ान शरीफ़ में रोज़ो ॾींहं जो रखियो, अम्मा जो खीर न पीतई। सदियूं गुज़री वियूं, उन खां पोइ मुजादा हज़रत रोज़े धणी जेको पीरान पीर जो नाइब थियो। चओ सुभान अल्लाह। उन्हीं जो ज़मानो आयो पीरान पीर रहमतुल्लाह अलैह खां पोइ कई हज़ार साल गुज़री विया। हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु दुनिया में अचनि था पिया। मुजादो तो सुबह जी टाइम ते अम्मा बिस्मिल्लाह करे खीरड़ो थी दे, सोनो मोहम्मद राशिद खीर कोन थो पिए। अबो परेशान, अम्मा परेशान। हज़रत पीर से मोहम्मद बका संदन वालदा उन चयो तो पंहिंजे मुर्शिद ॾे वञा। हज़रत पिरयालवी मखदूम साहब खां को तावीज़ लिखाए चा, को सॻो को फीणो कराए चा, को पाणी पढ़ाए चा। नंढड़ो अला छो थो खीर पिए। 8 कोह घणा आवा असां नंढा हुआसीं, अॼुकल्ह थिया आहिनि किलो मीटर। अॻे ॿुधंदा हुआसीं मैल, अॻे हूंदा हुआ कोह। अबा ॾे ख़बर माछकी ऐं पको घणो चई 8 कोह। अबा चवंदा हो न 8 कोह विया। काथे पिरयालो शरीफ, काथे पुरानी दरगाह। 8 कोह पंध करे मखदूम साहब वटि पहुतो। साईं जीउ मियां साईं बुटड़ो ॼाओ आहे, खीर नथो पिए। तावीज़ खपियल आहे, जिन आला भूत आला नज़र आहे। अखियुनि वारो मखदूम साहब चए थो मादा मियां साईं तुंहिंजे बचड़े मोहम्मद राशिद खे न जिन आहे न भूत आहे, न तावीज़ जी ज़रूरत आहे, न सॻे जी न फीणे जी। इहो अमर जे पेट मूं आयो आहे, कसम खयूं आयो आहे त रमज़ान में रोज़ो रखबो। हाणे तूं गणती न कर, मोटी वञ, शाम मौली साहब बाग ॾींदो, मोहम्मद राशिद पाण ई रोज़ो छोड़ींदो। वाकई थियो ईअं, सिज लथो। मोजादो तो मौली साहब चयो अल्लाहु अकबर। अम्मा साण झोली में खणी बिस्मिल्लाह करे मोजादा बधड़ा खोले सोने मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह खे खीर पीआरियो आहे। सोने मोहम्मद राशिद खीर पीअण शुरू करे ॾिनो आहे। सॼो महीनो ॾींहं जो ईअं हुजे, राति जो धाए पियो, सुबुह जो रोज़ो हुजे। मुंहिंजा दोस्तो एॾो कामिल वली। ऐं अॼुकल्ह जा हे चवराईंदा अथव साईं हाले जी शरीफ़ वारा फैज़ वरतऊं अमरोट शरीफ़ खां। अमरोट शरीफ़ वारनि फैज़ वरतो साईं भरचूंडी शरीफ़ खां। भरचूंडी शरीफ़ फैज़ वरतो साईं सोई शरीफ़ खां। सोई शरीफ़ फैज़ वरतो रोज़े धणी खां। असां बि रोज़े धणी जा मुरीद। हे चवाईंदा अथव
ये ॿेर वारा, ये हाले जी वारा, ये ठेड़ी वारा समझो था लाए न ॾाढे त ॻाल्हायो। पुछो न खणी ॿेर वारनि खां पुछो, अमरोट वारनि खां पुछो, ठेड़ी वारनि खां पुछो, भाईजी वारनि खां पुछो। अबा असां बि रोज़े धणी जा मुरीद। शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांजा पीर भाई वधी पिया। अबा हाओ न सही मुरीद रोज़े धणी जा चवण कोन कबो। रोज़े धणी फरमाए तो न बशर ख़्वान न मते दोस्त न हूरो न परी इह महबर तो हिजाबस्त तो चीज़े दिगरी। या रसूल अल्लाह मां तो के न बशर चवा न हूर चवा न परी चवा तो मोहम्मद करीम ते सब ये हिजाब हल पर्दा हल तू अञा का बी शया तो के जाने तो तुझो रब जाने। सुञातो त अल्लाह वारन सुञातो अबा अल्लाह वारन जी शर्तो असांखे ख़ुदा सुञाणप ॾे चओ आमीन ॾाढे चओ आमीन। ऐं जेके अल्लाह वारन वटि आया तंहिंजा ॿेड़ा ई बसि हाणे दुआ ख़ैर जी घुरंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां अल्लाह वारनि जी पोइ दुआ ख़ैर छो त तव्हां दिलि करो देरि सां शुरू अढाई थी आहे सियारे जो सिज निमाज़ पढ़णी आहे। हाणे सलाह त हिकिड़ो दफ़ो पढ़ त अल्लाह जे बाने जी ॻाल्हि ॿुधायां। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तव्हां जलसे जो उन्वान रखियो आहे अज़मत मुस्तफ़ा। छा अज़मत या मुस्तफ़ा जी अज़मत आहे न जो महबूब जे कढ लॻी पियो त गुनाह बख़्शिजी वञनि। या मुस्तफ़ा जी अज़मत आहे न जो जहन्नमी हुजे रसूलुल्लाह जे पोयां वञे त जन्नती बणिजी वञे। या मुझे मुस्तफ़ा जी अज़मत आहे न या मुझे नबी जी अज़मत आहे न जो निभागो वञे त भागा वारो थी वञे। अब हाओ या न या अज़मत आहे न मुझे नबी जी या मुझे नबी जी अज़मत आहे जो 1400 साल गुज़री वञनि पर मुस्तफ़ा जा ग़ुलाम बि अहिड़ो कमु पिया करे ॾेखारनि। मुस्तफ़ा जे ग़ुलामनि खे बि पावर आहे नबी जे ख़ादिमनि खे बि पावर आहे। मूंखे वाक़ियो यादि आयो आहे दिल्ली जो शहर आहे। कहिड़ो शहर ॿुधल अथव किथे आहे हिंदुस्तान में। जे असांजो पाकिस्तान जो दारुल सल्तनत आहे इस्लाम आबाद ये इंडिया जो दारुल सल्तनत आहे दिल्ली। उन दिल्ली जे शहर में हिकिड़े बुज़ुर्ग जी मज़ार आहे जंहिंजो नालो आहे ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया। लक़ब अथसि महबूब इलाही। कहिड़ो लक़ब अथसि नालो अथसि निज़ामुद्दीन। वो पंहिंजे वक़्त जो वॾो कामिल वली हो। बाज़ार मां पियो अचे 8-10 पुठियां ख़लीफ़ा मुरीद ख़ादिम अचनि था प्यादल पियो बुज़ुर्ग अचे साम्हूं आम्हूं साम्हूं हेॾो बुज़ुर्ग साहब हेॾां वरी दिल्लीअ जी मशहूर हिकिड़ी रंडी हुई ख़ूबसूरत बि ॾाढी हुई ऐं वॾी बदकार औरत ही मशहूर ही जो राजनि जा ईमान चट करे छॾिया आहिनि। उहा पाण खे माफ़े ते खणायूं पई अचे। छा ते तव्हां माफ़ो न ॾिठो आहे पुड़नि ॾिठो हूंदो दवा नौजवान ॿुधो हूंदो माफ़े ते बादशाह चढ़ंदा हुआ वॾा दरवेश चढ़ंदा हुआ। मुंहिंजा दोस्त बाक़ाइदे डोली नमूनो हूंदो आहे पींघे नमूने सां उन खे 4 माण्हू खणंदा आहिनि उनखे बाक़ाइदे मथां सजावट हूंदी आहे हीरा मोती जवाहर लॻल साम्हूं हुनखे सोन जो झाबू हूंदो आहे कई पुठियां ख़लकूं हूंदियूं आहिनि। उहो पाण में वॾे माण्हूअ जी निशानी आहे या वज़ीर हुजे या बादशाह हुजे या को वली हुजे अहिड़े नमूने सां उहा रंडी पाण खे माफ़े ते खणायूं पई अचे। जंहिं महिल बुज़ुर्ग जी नज़र पई त महिल बुज़ुर्ग खे नफ़रत थी त किनी औरत वरी माफ़े ते गंदी औरत जेका माण्हुनि जा ईमान खसे उहा माफ़े ते माण्हुनि जो ईमान त छॾियो आहे जो हिकिड़ी कन्नी रंडीअ खे कुल्हे ते खयूं था अचनि। बुज़ुर्ग जो नफ़रत कई त माई समझदार हुई गुनहगार पंहिंजी जॻह ते पर अकुलमंद हुई। बुज़ुर्ग खे ॾिठईं त बुज़ुर्ग जे चेहरे ते मिड़ई गुस्सो ऐं कावड़ आहे छो त हीउ चेहरो अलाह अहिड़ो ठाहियो आहे जो ख़ुशी बि ज़ाहिर थींदी आहे त ग़म बि ज़ाहिर थींदो आहे। अदा हाओ या न मां बि ॾिसां थो त कहिड़ा ठरनि था कहिड़ा ॿरनि था सची बची मूंखे बि ख़बर पई थी भला तव्हां ठरो था ॿरो था हे चेहरो जेको आहे न चेहरो इहो ॿुधाईंदो आहे इहो फेस जेको आहे तुंहिंजो फेस इन में कुदरत शइ रखी आहे जो पाण ई ख़ुशी बि ज़ाहिर ग़म बि ज़ाहिर
लगी थी दे तब ज़ाहिर हाँ ना साईं के माण्हू फिकी के हे साईं ख़बर पवंदी लजी जो मुड़ुस पर फिकी खेल पियो खेलंदो आहे पतो पवंदो आहे त माई सम्झी वई त बुज़ुर्ग खे कावड़ आहे मुंहिंजे माफ़े ते चवणु नथो वणेसि माई पढ़ियल हुई माफ़े वारे खे चई माफ़ो झलियो माई हिकिड़ो फारसी में बैत पढ़ियो माना बि ॿुधायां थो बैत बि ॿुधायां थो फारसी जो माईअ जेको पढ़ियो छा चयईं दर कुएने को नामी मारा गुजर न दादंद दर कुए नेक नामी मारा गुजर न दादंद गर तू न में पसंदी तगयीर देह कज़ारा तमाम वॾी ॻाल्हि की छा चयईं ओ बुज़ुर्ग दर कुए नेक नामी मारा गुज़र न दादंद मूंखे त नेकीअ जे दग में विख बि नसीब कान थी आहे मुझे मुक़द्दर में मुझे तकदीर में मुझे भाग में मुझे किस्मत में नेकी त आहे ही कान अबा बस कयो यार बस कयो माई छा पई चवे त मुझे भाग में नेकी आहे ही कान चओ मुझे भाग में नेकी केर पई चए दर कुए नेक नामी मारा गुजर न दादंद मुझे भाग में त का नेकी आहे कान गर तू न में पसंदी ओ बुज़ुर्ग जे करे तोखे मुंहिंजो माफ़ो नथो वणे त तगयीर देह कज़ारा मुंहिंजी खणी क़िस्मत बदलाए मुझे भाग में त नेकी कान्हे मुझे मुक़द्दर में त का नेकी लिखियल ही कान्हे मां त विख बि न हली आहियां पर तोखे नथी वणा त तगयीर देह कज़ारा मुझे मुक़द्दर खे खणी फेराए मां छा कयां अल्लाह जे वलीअ जो रहमत जो दरिया जोश में अची वियो हुन चयो त मुंहिंजी तक़दीर खणी बदलाए त बुज़ुर्ग जे ज़ुबान मां निकिरियो तग़य्युर दादम कज़ाए तुरा मां तुंहिंजी तक़दीर मटाए छॾी मुजादा ख़ुदा जे वलीअ जा इहे लफ़्ज़ चवण माईअ जो क़ल्ब ज़िंदा थियो चए पई ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी जेतरी वह औरत बदकार मशहूर ही उन्हीं बुजुर्ग जे दुआ खां पोइ वरी नेक थी वई जे हज़ारे औरतुनि खे तौबा ताइब करे नेक बनाए छॾियो या बि मुंहिंजे रसूलुल्लाह जी अज़मत आहे जो मुंहिंजे महबूब जे ग़ुलामनि जो फैज़ बि क़यामत ताईं हले पियो अल्लाह सही करे तुंहिंजूं असांजूं दिलियूं मुस्तफ़ा जे अदब अख़लाक सां आबाद हुजनि महबूब जा सच्चा आशिक़ो 5 वक़्त नमाज़ पढ़ो मस्जिदियूं आबाद कयो पंहिंजे बच्चनि खे दीन जी तालीम ॾियारायो पंहिंजी औलाद खे जहालत खां बचायो इंशा अल्लाह ताला हिन जहान में हुन जहान में ख़ुदा ताला तव्हांजा असांजा बेड़ा पार कंदो